नाज़रीन, हिन हफ़्ते में असांखे निहायत अफ़सोसनाक ख़बर मौसूल थी जेका बलोचिस्तान जे इलाइक़े बोलान में हिकु ट्रेन खे दहशतगर्दनि जेको आहे यरगमाल बणायो ऐं उन ट्रेन में मौजूदु मुसाफ़िरनि में आम शहरी बि हुआ, उन सां गॾु गॾु कई फ़ौजी बि शामिल हुआ। एक्चुअल में ॿुधायो वेठो वञे त उन्हनि जो टारगेट जेको आहे उहो उन्हनि फ़ौजी जेके पाकिस्तानी हुआ, पाकिस्तानी फ़ौजियुनि खे उन्हनि टारगेट करिणो, पर उन सां गॾु गॾु उन्हनि शहरनि खे बि यरगमाल बणायो। हाणे हिन सॼी सूरत हाल में असांखे जेके अफ़सोसनाक मनाज़िर टेलीविज़न स्क्रीन्स ते नज़र आया, सोशल मीडिया ते नज़र आया, फेसबुक ते नज़र आया, ट्विटर ते नज़र आया, उन्हनि मां मोस्टली जेके मनाज़िर हुआ उहे मिसरिप्रेज़ेंटिंग हुआ, यानी उन्हनि में सचाई न हुई। इन में सभिनी खां वॾो जेको किरदारु आहे उहो दहशतगर्दनि जो पंहिंजो ऐं उन सां गॾु गॾु दुश्मन ममालिक जो आहे, जंहिंमें इंडिया सभिनी खां मथे आहे। इंडिया जे चैनल्स पूरी सिचुएशन खे अहिड़े तरीक़े सां पेश कयो, अहिड़े तरीक़े सां ग्लोरीफाए करण जी कोशिशि कई जहिड़ो दहशतगर्द न बल्कि हू हीरो हुजनि ऐं पाकिस्तान को दुश्मन हुजे, पाकिस्तान को विलन हुजे, जॾहिं त हक़ीक़त में पाकिस्तान जे मासूम शहरनि खे दहशतगर्दनि निशानो बणायो। पाकिस्तान जा जेके फ़ौजी उन वक़्तु जिन वटि हथियार मौजूदु न हुआ, हू पंहिंजी छुटियुनि ते वञी रहिया हुआ, कुझु माण्हू पंहिंजी फैमिलीज़ सां गॾु हुआ, उन्हनि खे निहते फ़ौजियुनि खे निशानो बणायो वियो। इन बुज़दिल कार्रवाईअ खां पोइ भारत ऐं दुश्मननि पूरे सोशल मीडिया ते इन क़दुरु इन हद ताईं डिसइंफॉर्मेशन ऐं मिसइंफॉर्मेशन फैलाई जो पाकिस्तानियुनि खे सम्झ में न पिए आयो, इहो आइडेंटिफाए करणु ॾुखियो थी वियो हो त कहिड़ी ख़बर सची आहे ऐं कहिड़ी ख़बर कूड़ी आहे। इन सॼी सूरत हाल में जेको बि उन वक़्तु व्यूवर हो, यूज़र हो सोशल मीडिया जो, उहो इंफॉर्मेशन वठणु पियो चाहे, चाहे ॾींहुं हुजे चाहे राति हुजे, उन में ईअं पियो ज़ाहिर करण जी कोशिशि कई वई त दहशतगर्दनि खे वॾियूं कामयाबियूं पियूं मिलनि, दहशतगर्द सुठा माण्हू आहिनि, दहशतगर्दनि जेको आहे सही कमु कयो आहे ऐं को पाकिस्तानी फ़ौज त वॾो ज़ालिम आहे, पाकिस्तानी फ़ौज खे को नुक़सान जेके आहिनि ख़ुदा न ख़्वास्ता जेके आहिनि उहे पिया जेके आहिनि पवनि, ऐं अल्टीमेटली जेको सॼो आहे नेगेटिव चहिरो जेको आहे पाकिस्तान जो उहो ॾेखारण जी कोशिशि पई कई वई। हाणे इन मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन खे असां माज़ीअ में बि इन जे हवाले सां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। पाकिस्तानी फ़ौज जो सरबराह बि जेको आहे इन ते फोकस करण जे हवाले सां चवंदो रहियो आहे ऐं DGISPR बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में अॼु उन जे हवाले सां ॻाल्हायो। मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन जंहिं क़िस्म जी फैलाई वई, इंडिया जेको रोल प्ले कयो, दहशतगर्दनि जेको रोल प्ले कयो, जहिड़े तरीक़े सां हुननि माण्हुनि जे दिमाग़ खे नेगेटिव प्रोपेगेंडा जी तरफ़ खणी विया,